बोलो श्री गजानंद स्वामी की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री गणेश चौथ विर्त जी कथा। रतनपुर नाले शहर में हिकिड़ो शाहूकार महापुरुष अजीत कुमार नाले रहंदो हो, जंहिं वटि धन पदार्थ ऐं संसारी सुखनि जी का बि कमी कान हुई। फ़क़ति पुत्र संतान कोन हुयसि। उन्हीअ ज्योतिषियुनि खां संतान थियण जो उपाउ पुछो। जिन चयुसि त हे अजीत, तुंहिंजी स्त्री रिद्धियुनि सिद्धियुनि जे दाता श्री गणेश भॻवान जो विर्त रखंदी त तुंहिंजी मनोकामना ज़रूर पूर्ण थींदी। अजीत कुमार पंहिंजी स्त्री रामदेवीअ सां गॾु श्री गणेश चौथ जो विर्त रखियो ऐं कुझु समय गुज़रण बैदि वापार करण लाइ मुसाफ़िरीअ ते रवानो थी वियो। विर्त जे फल करे उन्हीअ खे पुटु पैदा थियो, जंहिंजो नालो श्याम सुंदर रखियो वियो। होॾां 7 साल गुज़रण खां पोइ जॾहिं अजीत कुमार वतन ॾांहुं वापसि वरियो, उन्हीअ जो जहाज रतनपुर जे कंठे याने किनारे ते समुंड में गपी पियो। तॾहिं उन्हीअ पंहिंजनि साथियुनि खे शहर मोकिले जहाज ठाहिण जो उस्ताद माना ॼाणू घुराए वरितो। जंहिं अची जहाज जी मरमत कई त जहाज हलणु शुरू थी वियो। उन जहाज ठाहिण वारे सां गॾु हिकु नंढड़ो बालक बि साण हो, जंहिंजो नालो श्याम सुंदर हो। उन्हीअ बालक खां अजीत कुमार हाल अहवाल पुछो, जंहिं मां उन खे ॼाण पई त ही त मुंहिंजो ई पुटु आहे। ख़ुशीअ मंझां उन खे भाकुर पाताईं। जहाज बि अची कंधीअ सां लॻो। ॿई पीउ पुट ख़ुशि थींदा वापसि पंहिंजे घर रवाना थिया। घर पहुची अजीत कुमार ॾिठो त संदसि स्त्री रामदेवी श्री गणेश चौथ जो विर्त रखी ॾाढे प्रेम सां उन जी पूजा प्रतिष्ठा करे रही आहे। हिक पासे कचो खीर ऐं ॿिए पासे कुट जो कटोरो रखियो अथसि। उन्हनि जे विच में गुल फुल रखियल आहिनि ऐं चंदन धूप ॿरी रहिया आहिनि ऐं चौमुखी जोत जली रही आहे। अजीत कुमार ऐं घर जा सभई भाती पूजा करे चंड खे खीर जो अर्घु ॾेई रसोई खाई सुम्ही पिया। ओचितो हिकिड़ो नांग संदन घर में घिरी आयो ऐं जेको बचियल प्रसाद कटोरे में रखियो सो सभु खाई जीअं अॻिते वधियो, तीअं श्री गणेश भॻवान पंहिंजे त्रिशूल सां नांग खे मारे मुक्त करे पंहिंजे भक्तनि जी रक्षा कई। सुबुह जो अजीत कुमार जॾहिं नांग खे मुअल ॾिठो तॾहिं रामदेवीअ खां पुछाईं त ही छा आहे। रामदेवीअ चयो त स्वामी, श्री गणेश भॻवान जेको रिद्धियुनि सिद्धियुनि जो दाता आहे, उन्हीअ ई हिन नांग खे त्रिशूल हणी मुक्त कयो आहे। हीउ असांखे ॾंगण आयो हो। श्री गणेश भॻवान जी कृपा सां असां बची वियासीं। गणपति महाराज असांजी पाण रक्षा कई आहे। इहा सभु लंबोदर महाराज जी कृपा आहे। रामदेवीअ जी इहा ॻाल्हि उन्हनि खे दिलि सां लॻी। घर जा सभई भाती ख़ुशि थी श्री गणपति महाराज जी आरती ॻाइण लॻा। बोलो गजानंद स्वामी की जय, लंबोदर महाराज की जय। अचो त मिली हाणे आरती कयूं। ओम जय गणपति अवतार, स्वामी जय गणपति अवतार। मनुष्य देवता लोक सभेई, मनुष्य देवता लोक सभेई। कन तुझी जयकार। ओम जय गणपति अवतार। रिद्धियुनि सिद्धियुनि जो मालिक आई, महिमा पर अपार
स्वामी महिमा पर अपार। को भी की न सके थो पाए, को भी की न सके थो पाए, दाता तुझो पार। ओम जय गणपति अवतार, शिव शंकर ऐं पार्वतीअ जो पुटवाही सुखकार। स्वामी पुटवाही सुखकार। स्वारी तुझी हरि को जाने, स्वारी तुझी हरि को जाने, जवान बुढ़ो ऐं बार। ओम जय गणपति अवतार, सब देवन खां अग में तुझी हरि को लहे थो सार। स्वामी हरि को लहे थो सार। कारज सवारी तन जा जग में, काज सवारी तन जा जग में, जेके अचन था द्वार। ओम जय गणपति अवतार, विद्या जो तू सागर आही, गुण निसंदो भंडार। स्वामी गुण निसंदो भंडार। बुद्धि बल ऐं सुमत जो साईं, बुद्धि बल ऐं सुमत जो साईं, भगतन जो आधार। ओम जय गणपति अवतार, मोदक जो थो भोग लगाए, उस्तति कन बेशुमार। स्वामी उस्तति कन बेशुमार। आरती ठाए धूप दुखाए, आरती ठाए धूप दुखाए, गुलन जी कन बसकार। ओम जय गणपति अवतार, निर्धन के धन, निर्बल के बल, दुख निखिलाहिण हार। स्वामी दुख निखिलाहिण हार। झोल भरी दड़ आहे उदासी, झोल भरी दड़ आहे उदासी, देह संदो दातार। ओम जय गणपति अवतार, ओम जय गणपति अवतार। स्वामी जय गणपति अवतार। मनुष्य देवता लोक सभेई, मनुष्य देवता लोक सभेई, कन तुझी जयकार। ओम जय गणपति अवतार, जय गणपति अवतार।